पुलिस खड़ी हुई है, पतो ना है केड़ी पुलिस खड़ी हुई है। बूथ बदी खड़ी वैसे चैन सा सब सीता थाने ते खड़ी गावे सीता थाने ते कयूं सूबेदार सा मिलिया से इंचार्ज सा ओचे तो बाबा मुंजी मोबाइल ना ये सा सीता थाने ते आ न मेर केन शान खड़ी थाने ते अपने चौकी के खड़ी जा छोकरो वाले असन रिक्वेस्ट ऐसा एसपी साहब के पीआईडी के मैं असन रिक्वेस्ट का मुंजो छोकरो असन के मिलायो वने खबर ना है दूसरे के वापस इन्होंने असन छोकरे को खबर ना है कि खड़ी में आ अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैरपुर नाथन शाह खां रिपोर्ट ॾींदा हलूं। खैरपुर नाथन शाह जे ॻोठ गुलज़ार थेबो जी रहवासण औरत सोहणी खोसो पंहिंजे माउ राणी ऐं दीदार सोलंकीअ सां गॾु दादू प्रेस क्लब पहुची दायो आहे त 7 साल अॻु मूं असगर आगरो सां शादी कई हुई जंहिं मां 3 ॿारनि जो औलाद आहे। असगर आगरो शकी हो ऐं मारकुट कंदो हो, उन खां तलाक वरिती आहे। औलाद जे ख़र्च लाइ अॻूणे मुड़ुस ते अदालत में दरख़्वास्त दाख़िल कयल आहे। उन केस में खैरपुर नाथन शाह जे अदालत में ॿुधणी बाद ॻोठ वञी रहिया हुआसीं। पुलिस रोके मोहम्मद अली उर्फ बबलू सोलंकी मुंहिंजे भेणीअ खे खंबे नामालूम हंध रखी छॾियो आहे। मालूम करण ते बुट बदल पुलिस एहलकार ॿुधायो त सीता थाणे ते हिन खे वठी वञूं था। उन थाणे ते अवां अचो, असांखे आगरन असगर बशीर ऐं नज़ीर ते शक आहे। उन्हनि नामालूम पुलिस खे रिश्वत ॾेई गुम करायो आहे। असांखे ख़दशो आहे त खेसि कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे क़तल कंदा या मथस कूड़ा केस दाख़िल कंदा। हुननि वधीक चयो त सीता रोड थाणे समेत केतिरनि ई थाणनि ते चक्कर काटिया आहिनि, पर पुलिस पारां खंबे गुम कयल असांजे नौजवान जो अञा ताईं पतो नथो पए। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू खां मुतालबो कयो त असांजे नौजवान मोहम्मद अली सोलंकी खे ज़ाहिर करे आज़ाद कयो वञे ऐं अॻूणे मुड़ुस असगर आगरो ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्ट जलाल सोलंकी, दादू।